सेठ रफ़ीक साहब में कम अथम। सेठ रफ़ीक त घणो वक़्तु थियो कराची शिफ्ट थी वियो आहे। हिन बंगले में हाणे ॿियो सेठ रहंदो आहे। पोइ उनजी फैक्ट्री केरु हलाईंदो आहे? इहा मूंखे ख़बर न आहे। हाणे आख़िर मां कंहिं वटि वञी सवाल कयां, कंहिंजो दर खड़कायां? أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله। सेठ साहब तव्हां? हाँ हाँ कसम। पर तव्हां त कराची विया हुआ। हाँ मां कराची शिफ्ट थी वियो आहियां। बस महीने मां से फैक्ट्री जो सुध संभाल रहंदो आहियां। पर पर तूं हिते रोई छो थो? सेठ साहब इंसान जे दरनि ते सवाल करे करे अल्लाह जे दर ते आयो हुयुसि। अल्लाह जी रहमत खां मायूस न आहे थी। मूंखे त उन्हनि माण्हुनि ते अफ़सोस आहे जेके ला तक न तू में रहमतुल्लाह जी आयत खे विसारे वेठा आहिनि। अल्लाह ताला जा अणखुट खज़ाना आहिनि। तूं हीअं कर, ही कुझु पैसा आहिनि, ही रख। तूं सुभाणे फैक्ट्री ते कम ते अची चढ़जां। ठीकु आहे? तो जहिड़े ईमानदार माण्हू जी मूंखे सख़्त ज़रूरत आहे। ठीकु आहे? आ हली हाणे नमाज़ गॾिजी पढ़ो। मंगतही खां मंगणा जो दिहाड़ी छोड़े कूड़ा दर दुनिया जा जाजिक मंगी जे। कूड़ा दर दुनिया जा अल्लाह जाजिक मंगी जे। सुबह तो ही खे अल्लाह मोटी दीदा मुँह में।